रिकॉर्ड लिहाज़ सां कम जे लिहाज़ सां UC1 ऐं UC3 सुठी कारकर्दगी में ॾेखारी, रिकॉर्ड जे लिहाज़ सां बि ऐं कम जे लिहाज़ सां बि, तरबियत जे लिहाज़ सां बि। ऐं 16 तारीख़ ते UC कजली, UC गौसपुर ऐं UC दरी जो दौरो कयो वियो। उनमें कुझु सुस्तियूं नज़र आयूं, रिकॉर्ड बि मुकमल न हुयो। हिदायत कयूं वियूं ऐं दौरे करण वारा ज़िले जो कस्बो जो नाब अमीर मौलाना अब्दुल साहब, सेक्रेटरी जनरल मौलाना शमसुद्दीन साहब, डिप्टी जनरल सेक्रेटरी मौलाना हाफ़िज़ मोहम्मद याकूब साहब कोसो ऐं नाज़िम मालियात मौलाना अब्दुल अज़ीज़ साहब गॾु हुया ऐं सिटी जो अमीर मौलाना रहीम साहब बि मौजूदु हुया इन दौरे में। अज़ीज़ान गिरामी, इजलास जेके एजेंडा आहिनि, गुज़र कम जो जाइज़ो उहो पाण ज़िलो ॾिनो। तरबियती तरकारीन उलमा कंदा रहनि था। आइंदा लाइ अमल असांजो नाक़सी मशवरो आहे, ज़िले खे अर्ज़ु आहे जहिड़े तरीक़े सां तव्हां UC जा दौरा हिन तरफ़ में कया आहिनि, आइंदा लाइ असांजो इहो मशवरो आहे त ज़िलो 6 महीननि में जेका दौरो करे उहो 10 ॾींहं ॾियनि, सॼे ज़िले जो दौरो कजे। UC वारा पोइ इहो ज़रूरी न आहे जो 10 ॾींहं जेका आहे मुतसिल हुजनि, हिकिड़े तारीख़े खे 3 ॾींहं ॾेई वरी हफ़्तो रखी वरी 2 तारीख़े खे, ईअं वरी 3 तारीख़े खे, ऐं ज़िले वारा तालुकनि खे हुकुम करनि उहो 3 महीने दौरो करनि। तव्हांजो बार बार दौरो जॾहिं थींदो ऐं होॾे वञणु थींदो त माण्हू में सुजाॻी ईंदी ऐं माण्हू में हिकिड़ो नओं रूह फुको ऐं जमात जे कम खे मुंतज़िम करण लाइ इहे कारकर्दगियूं ऐं इहे दौरा करणु थींदो।